डेली यूज़ इंग्लिश सेंटेंस। सिंधी जुमिलो आहे, हुन बहादुरी ऐं हौसले सां मुश्किलातुनि ते क़ाबू पातो। हुन बहादुरी ऐं हौसले सां मुश्किलातुनि ते क़ाबू पातो। हिन जुमिले जो मतिलबु ही आहे, ॾिसो हिन जुमिले में जेको पहिरियों लफ़्ज़ आयो आहे उहो आहे हुन, ऐं हुन लफ़्ज़ असां मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं न। यानी कि हिन जुमिले में या त असां मेल जी ॻाल्हि कयूं था या त फीमेल जी ॻाल्हि कयूं था। चलो मञूं था त असां हिन जुमिले में के फीमेल जी ॻाल्हि कयूं था, त का फीमेल आहे जंहिंजी ज़िंदगीअ में मुश्किलातूं आयूं, ऐं पोइ उन फीमेल उन मुश्किलातुनि खे जेको आहे सो मुंहुं ॾिनो, हार न मञी, ऐं उन मुश्किलातुनि खे बहादुरी ऐं हौसले सां मुंहुं ॾिनो, ऐं लास्ट में उन फीमेल मुश्किलातुनि ते क़ाबू बि पातो, याने मुश्किलातुनि खे हाराए छॾियो। ठीकु, ऐं हिन जी इंग्लिश में ट्रांसलेशन आहे, शी ओवरकेम एडवर्सिटी विथ करेज एंड रेज़िलियंस। आई रिपीट, शी ओवरकेम एडवर्सिटी विथ करेज एंड रेज़िलियंस। अगरि मेल जी ॻाल्हि हले थी त पोइ शी जी जॻह ते ही प्रोनाउन इस्तेमालु कंदासीं। शी प्रोनाउन आहे जेको फीमेल जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। अगरि मेल जी ॻाल्हि हले थी त पोइ ही प्रोनाउन इस्तेमालु कंदासीं, यानी हीअं ट्रांसलेशन कंदासीं, ही ओवरकेम एडवर्सिटी विथ करेज एंड रेज़िलियंस। रेज़िलियंस अगेन मां ॿुधायां थी, हुन बहादुरी ऐं हौसले सां मुश्किलातुनि ते क़ाबू पातो, ऐं हिन जी इंग्लिश में ट्रांसलेशन आहे, शी ओवरकेम एडवर्सिटी विथ करेज एंड रेज़िलियंस। अगरि मेल जी ॻाल्हि हले थी त ही प्रोनाउन इस्तेमालु कंदासीं, यानी हीअं ट्रांसलेट कंदासीं, ही ओवरकेम एडवर्सिटी विथ करेज एंड रेज़िलियंस। हाणे मां हिकु न्यू स्लाइड ते तव्हांखे ओवरकेम एडवर्सिटी करेज ऐं रेज़िलियंस जी मीनिंग ॿुधाईंदसि। ठीकु आहे, त ओवरकेम जी मीनिंग आहे क़ाबू पातो। ठीकु आहे, क़ाबू पातो। एडवर्सिटी जी मीनिंग आहे सिंधी में मुश्किलातूं। करेज जी सिंधी में मीनिंग आहे बहादुरी, ऐं लास्ट में आहे रेज़िलियंस, ऐं रेज़िलियंस जी सिंधी में मीनिंग आहे हौसलो। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफिज़ एंड टेक केयर।